हाँ, अंग्रेजन जा गुलाम, अंग्रेजन जा नौकर, उन्हनि जा कुत्ता वेंजारण वारा तव्हांखे अंग्रेज भड़वत में ही जागीरूं ॾेई विया। अॼु तव्हां वॾा पीर आहियो, पोइ तव्हांजूं करामतूं काॾे वियूं? ॾियारियो असद शाह खे फाई, उहो फाई खां पोइ जेरो कयो पंहिंजे मूबी खे, आहे करामत तव्हां में। बाक़ी रुगो कूड़ ठगी ऐं ॿ नंबरी ऐं पहुचो था हाय घोड़ा। ऐं मां वाज़े चवां, जेको ॾोॾी मुहांडो चाचो जेको ॿारनि सां गॾु वेठो गारियूं ॾे इम्तियाज़ चांडी खे, अड़े बग़ैर तो असां तव्हांजी न्याणियुनि जी तव्हांजी इज़तुनि जी जंग पिया विड़ूं। इहा फातिमा फुरलो कंहिं ग़रीब जी थी आहे, न असां हुनजे माइटनि खे सुञाणूं, न मूं त इहा ज़ात पहिरियों दफ़ो ॿुधी आहे। असांजो कहिड़ो वास्तो हुननि सां? असां तव्हांजे बचनि जे तहफ़ुज़ जी जंग पिया विड़ूं, तव्हांखे जहालत जी ऊंदाही मां कढण जे लाइ पिया विड़ूं। ऐं तव्हां वरी इहे छोरा वातगाड़ा जेके ॿ चमाटुनि में मुटिजी आहिनि, उन्हनि खे बीहारे तव्हां सहाफ़ियुनि खे गारियूं था ॾियारियो सोशल मीडिया ते। तव्हांखे हया शर्म आहे? तव्हांखे गैरत आहे? तव्हांजे घर में न्याणियूं न आहिनि? अजीब माण्हू आहियो। हिकिड़ो ढोंगी पीर, उनजो तव्हांखे सूर आहे, जेको न्याणी खाए वियो वीचारो 10 सालनि जी, ऐं तव्हां वरी उन्हनि जे लाइ वरी कहिड़ी क़िस्म जा इंसान आहियो तव्हां? हीउ त समाज जो वॾे में वॾो गटर आहे, जेको ही ज़ाहिर थी उथली पियो आहे। तव्हां चओ था गटर खे ढक ॾियो, भले दॿे पियो हुजे, छॾियो निकिरे, वहे, गंद निकिरे, नालियूं साफ़ थियनि सिंध जूं। सिंध जे समाज में बीठल ई किनो पाणी तव्हां इनखे निकिरण ॾियो बाबा। छा अॼु दस्तगीर पाण हुजे हा, पीराने पीर दस्तगीर तव्हांखे 24 कलाक हथनि पेरनि सां भूंडा हणिया, चयो लख जी लानत अथव बग़ैर तो, मुंहिंजो नालो मिटी में मिलाए छॾियो आहे तव्हां, नऊज़ बिल्ला। वरी ॻाल्हियूं अहिड़ियूं था कनि पीरनि जूं जेके हफ़ाल कनि थियूं, कराची में छा छा थींदो रहियो आहे, दुबई में छा छा थींदो, ईअं न थिए थो वीडियोज़ अची वञनि पोइ तव्हां पोइ मुंहुं लिकाइण जहिड़ा थी वञो। बग़ैर तो रुगो शापर वॾा करे भड़वनि वांगुरु 24 कलाक भड़वत करे साहबियुनि जे ख़िलाफ़ तव्हां बकवास था कयो। दलाओ, असां हाणे तव्हां सां ईअं ॻाल्हाईंदासीं, तव्हां को इज़त जे लाइक़ु न आहियो, तव्हां बेग़ैरत आहियो। जेकॾहिं हिकु न्याणी जे लाश ते बि तव्हांखे गैरत न अचे त तव्हां बेग़ैरत आहियो, तव्हां गरियुनि जे लाइक़ु आहियो। वॾा आहियो पीर, जहिड़ा लांती तव्हांजा पीर तहिड़ा तव्हां। अहिड़ो तव्हांखे धौंस ॾींदासीं, यादि कंदव। मता सम्झो त तव्हां सिंध जे माण्हुनि जे दाबा ॾेई ऐं चितियो ठाहे वेंदव। न हलंदी तव्हांजी इहा पीर गर्दी 2 नंबर ठगी वारी। अहिड़ो तव्हां करामत वारा आहियो। ॾियणु ॾियो, कानून खे पंहिंजो कमु करणु ॾियो, भले लॻे फाई, भले थियनि DNAs, पोइ कजो पंहिंजी करामतुनि सां ज़रा। रुगो सिंधी क़ौम खे टिट हयो, चूतियो ठाहियो, माल कमायो, हद हरामो, वञी पहुचाइणो पंहिंजी क़बरुनि खे, वञी ॾियो ॿुहारियूं, खाए खाए ईअं सूअर थी विया हो। वॾासीं तव्हांजा पीर आहिनि बग़ैर तो। इहो कब्ज़ा माफ़ी हली असन, कंहिं ग़रीब जी ज़मीन छॾी अथसि? बेग़ैरत वरी चए थो त साफ़ ई 3 करोड़ थो घुरे। 24 कलाक भाड़ पाण खाओ, इल्ज़ाम साफ़ियुनि ते था आणो। वरी चओ था हीअ न, हीअ फातिमा जी क़बर तव्हां सां विढ़ंदी, मता सम्झो तव्हांखे छॾे ॾींदी। तव्हां लाइक़ु ई न आहियो इज़त जे, तव्हांजी इज़त वई दूर थी। हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कानून खे पंहिंजो रस्तो अपनाइण ॾियो, कानून खे ऐं इंसाफ़ खे पंहिंजो रस्तो ठाहिण ॾियो। वधीक का तव्हांजी दोस्त धमकी न हलंदी। वठी अचो पीर, भले भले मुरीद अचनि, पीर अचनि, रोड बंदि कनि, धरणा ॾियनि, केरु थुक बि न हणंदो तव्हांखे। लेट द सिस्टम फाइंड इट्स वे। कानून खे पंहिंजो रस्तो ठाहिण ॾियो। ऐं साहिबनि खे जेके धमकियूं ॾियो पिया, ऐं आउं पुलिस खे चवंदुसि फोर्स चाइल्ड लेबर जी FIR छो न थी आहे? ऐं जेके ॿारड़ियूं तव्हां माइरनि समेत बाज़ियाब कयूं आहिनि, उन्हनि जे अगवा जो, उन्हनि खे हफ़्से बेजा में रखण जो, हुननि खां फोर्स लेबर कराइण जो, केतिरा केस मां केतिरा दफ़ा तव्हांखे ॿुधायां। मरी विया आहिनि सिंध जा वकील। छो नथा पुलिस ते प्रेशराइज़ कनि त ही केस केरु दाख़िल कंदो? जंहिंजे हवेली मां ॿार बाज़ियाब पिया थियनि चाइल्ड लेबर में, किथे आहे लेबर डिपार्टमेंट सिंध जो? रुगो ईअं माण्हुनि खे फुशत ॾेई ऐं चूतियो ठाहियो वेठा आहिनि सभई। निकिरो बाबा, सभिनी खे हिन सां विढ़णो आहे। ही गंद तव्हां सम्झो था हिकिड़ी स्टोरी ते ख़तमु थींदो? ही गंद हिकिड़ी स्टोरी ते ख़तमु कोन थींदो। वी हैव टू कंटिन्यू दिस स्ट्रगल। ऐं ये गारियूं बारियूं ॾियण वारा जेके कुता बिला आहिनि न, इन्हनि खे असां पुछूं कोन था, हलो तव्हांजी औकात ई कोन्हे, पंहिंजे पीअनि खे वठी अचो, उहे अची लाइव ॻाल्हाइनि, उहे ॻाल्हाइनि असां सां। बाक़ी वात ॻाल्हा छोरा बीहारे साहिबनि खे गारियूं था ॾियारियो। जॾहिं असां न सिंधी क़ौम खे चयो त पोइ तव्हांजा मुंहुं खुटी ईंदा, असांजा पादर कोन खुटंदा। इहो मां ॿुधाए छॾियां तव्हांखे। वॾी महिरबानी।